चाहते हैं पाकिस्तान में इलेक्शन ना हो, चाहे टेक्नोक्रेट गवर्नमेंट बन जाए, ये मुमकिन नहीं होगा। जो भी टेक्नोक्रेट्स आएंगे वो मामलात को नहीं संभाल सकेंगे। और मैं एस्टैब्लिशमेंट को भी बताना चाहता हूं कि फिर सारा जो कसूर है वो आपका निकलेगा और आपके ऊपर उसका ब्लेम आएगा। लिहाजा इस मामले के ऊपर बहुत गहरा गौर और होश करें। और पहले आइडियाज 7-8 महीने में जिस तरह के आइडियाज आए और नाकाम हुए, ऐसा ही आइडिया होगा जो बुरी तरह पिट जाएगा। पीटीआई मुल्क में टेक्नोक्रेट हुकूमत के कयाम के मुकम्मल तौर रद्द करे छॾियो। मुल्क में महंगाई, बिजली ऐं गैस जी बंदिश खिलाफ सुभाणे खां मुल्क गिर एहतजाज जो भी ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त इमरान ख़ान 3 हफ़्तनि खां पोइ रोडनि ते हूंदो ऐं हुकूमत खे हटाइण ताईं तहरीक जारी रहंदी। इदारनि खे चवां थो त टेक्नोक्रेट हुकूमत जे क़याम वारो तजुर्बो नाकाम वेंदो। हुकूमत बि कंहिं गैर आइनी कदम जो हिस्सो न बणिजे। टेक्नोक्रेट हुकूमत न संभाले सघिया त समूरो इल्ज़ाम एस्टेब्लिशमेंट ते ईंदो। बेहतर आहे त मुल्क में आम चूंडूं करायूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुलाकात। मुल्क में अमन अमान की मजमूई सूरत हाल ते ब्रीफिंग। ज़रीन मूजिब वज़ीर आज़म और आर्मी चीफ विच में थियल मुलाकात दौरान क़ौमी सलामती कमेटी जो इजलास भी सुभाणे तलब करण जो फैसलो कयो वियो। क़ौमी सलामती कमेटी में दहशतगर्दी की ताज़ी लहर के ख़ात्मे ते गौर थींदो। अस्करी क़यादत दहशतगर्दी और अफ़गान बॉर्डर सूरत हाल ते ब्रीफिंग ॾींदे नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार माशी सूरत हाल ते आगाह कंदो। तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। मेरे सामने आकर इस चीज को वाज़ेह तौर पर मुझे साबित करेंगे पर ये वॉलंटरी उन्होंने एक्ट किया है और उन पर कोई दबाव या प्रेशर। मुझे ये बताएं कि जब मैंने तमाम मेंबरान को खत लिखा तो न आने की वजह क्या थी? मैंने तो उनको इसीलिए बुलाया था कि वो तशरीफ लाएं और मेरे सामने आकर सिर्फ यही उन्होंने कहना था कि मेरे पे कोई दबाव नहीं है, मैं खुद इस्तीफा दे रहा हूँ अपनी मर्जी के मुताबिक, अपनी ख्वाहिश के मुताबिक। जिस वक्त मैं इस्तीफा मंजूर करता हूँ तो आइन और कानून को ही सामने रख कर सकता हूँ और उसमें दूसरी में कोई और फैक्टर नहीं होता। पीटीआई के कुछ मुस्ताफी मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंजूर न करण लाइ स्पीकर सां कुछ राब्ते जो इंकशाफ। स्पीकर इज्तिमाही तौर इस्तीफ़ाऊं मंजूर करण खां इनकार करे छॾियो। पीटीआई वफ़द जी क़ौमी असेंबली जे स्पीकर सां मुलाक़ात करे मुस्ताफ़ी थियल पीटीआई एमएनएस जूं गॾियल तौर इस्तीफ़ाऊं मंजूर करण की दरख़्वास्त कई। ज़रियनि मूजिब स्पीकर इस्तीफ़ा न ॾींदड़ मेंबर्स जे कुझनि राब्तनि बाबति वफ़द के आगाह कयो। राजा परवेज़ अशरफ पीटीआई के पार्लियामेंट में वापसी की दावत ॾींदे चयो आहे त गॾियल तौर इस्तीफ़ाऊं मंजूर करण जे आइन में गुंजाइश नाहे। पीटीआई एमएनएस के इनफरादी तौर इस्तीफ़ाउन की तस्दीक करनी पवंदी। एक तरफ आप फैसला करते हैं कि मुझे सारे के सारे आ जाए, मेरे सामने जो है ना हैंड राइटिंग दे दे, और दूसरी तरफ जो है ना आप फिर 11 लोगों की रिजिग्नेशन मंजूर करवाते हैं। जो सुब्रू साहब के साथ हुआ कि पहली दफा पार्लियामेंट में किसी एमएनए को इस तरह निकाला गया जो कि कभी भी इस पार्लियामेंट का तारीख में नहीं हुआ। हमने इससे मुतालबा किया है कि देखिए हम तमाम लोग शावरत कुरैशी साहब उस दिन खड़े हो गए, उसने फ्लोर पे कहा और तमाम एमएनएस जो है ना उसके साथ इकट्ठे खड़े हो गए। उन्होंने एलानिया कहा कि हम अपनी सीट से रिजिग्नेशन दे रहे हैं, आप इसको एक्सेप्ट करें। लेकिन इसके बावजूद जो है ना ये डिलेइंग टैक्टिक्स कर रहे हैं। डिलेइंग टैक्टिक्स क्यों कर रहे हैं कि इलेक्शन का ये फेस नहीं कर सकते। उनको पता है कि जब इलेक्शन होगा तो ये फारिग होंगे। स्पीकर पारा इस्तीफ़ाऊं रोकण वारो अमल गैर कानूनी है। असां स्पीकर के 127 मेंबर्स जो इस्तीफ़ाऊं गॾियल तौर मंजूर करण की दरख़्वास्त कई है। पीटीआई अगवान असद कैसर चयो आहे त शामून कुरैशी सां गॾिजी सभिनी मेंबर्स असेंबली मेंबर ते भी इस्तीफ़ा जो ऐलान कयो। कासिम सूरी डिप्टी स्पीकर तौर इस्तीफ़ाऊं मंजूर कर चुको है। मुल्क में फौरी तौर इलेक्शन थियण घुरिजे। इस्तीफ़ा मंजूर न करण जो मक़सद इलेक्शन खां फरार थियण आहे।
पीटीआई पारां इंसानी हक़नि जी भञकड़ी वारे मामलनि खे सेनेट ऐं अदलिया आॾो उथारण जो फ़ैसिलो। लाहौर में इमरान ख़ान सां पीटीआई जे सेनेटर्स जी मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। इमरान ख़ान सेनेटर आज़म सवाती वारे मामले खे उजागर करण जो टास्क ॾींदे चयो त मुल्क में इंसानी हक़नि जी भञकड़ी जो सिलसिलो जारी आहे। पीडीएम हुकूमत आइनी ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी करे पई। मुल्क जे डिफॉल्ट थियण जो इम्कान नाहे। मुआशी बहरान जे ख़ात्मे लाइ चीन ऐं सऊदी अरब खां शहर डॉलर्स वठण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। नाणे वारी मुमलकती वज़ीर आयशा गोसपाशा चयो आहे त पाकिस्तान परॾेही कर्ज़नि जी ज़िम्मेवारी पूरी कंदो। चीन ऐं सऊदी अरब खां 33 अरब डॉलर्स वठण ते ॻाल्हियूं हलनि पयूं। इसाक डार IMF सां बि 9 जनवरी ते मुलाक़ात कंदो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो चवणु आहे त पाकिस्तान कॾहिं बि डिफॉल्ट न कंदो। डिफॉल्ट जूं ॻाल्हियूं दुश्मनी करे सघनि था। वज़ीर आज़म जी क़यादत में मुल्की मसइलनि खे हल कंदासीं ऐं हल बि कंदासीं। तवानाई बहरान सबब मार्केट, शादी हॉल ऐं रेस्टोरेंट जल्दी बंद करण बाबति सिंध हुकूमत ऐं वापारी अखबारनि विच में इजलास बिना नतीजे ख़त्म। कमिश्नर हाउस में थियल इजलास में सूबाई वज़ीर सईद गनी ऐं वापारी अखबारनि जी शिरकत। वापारियुनि होलसेल मार्केट शाम 6 वॻे, शॉपिंग सेंटर ऐं बाज़ारूं राति 9 वॻे बंदि करण जी तजवीज़ ॾेई छॾी। शादी हॉल ऐं रेस्टोरेंट राति जो 11 खां 12 वॻे ताईं बंदि करण जी तजवीज़। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त स्टेक होल्डर सां मुशावरत खां सवाइ को बि ऐलान न कंदासीं। मुस्तक़बिल में बिजली बहरान ख़त्म करण लाइ सोलर खां सवाइ को हल नाहे। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े कुरम एजेंसीअ में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में चक्रियूं। 2 दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 3 जवान बि शहीद। ISPR मूजिब आरावली वारे इलाइक़े में चक्रियुनि दौरान फोर्सिस ते हमलनि में मुलविस 2 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में पाक फौज जे 3 जवाननि बि शहादत मारी। शहीदनि में खैरपुर वासी 43 वरनि जो सूबेदार शुजा मोहम्मद, सखर वासी 32 वरनि जो सिपाही अब्दुर रहमान ऐं खुसदार वासी नायक मोहम्मद रमज़ान शामिल। गवर्नर सिंध कामरान तिसूरी MQM जे धड़नि खे गॾु करण लाइ ॻाल्हियूं जारी हुअण जी तस्दीक करे छॾी। KTN न्यूज़ जे प्रोग्राम पॉइंट ऑफ ऑर्डर में ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध कामरान तिसूरी चयो त फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। टिन्ही धड़नि खे गॾु करण जी कोशिश जारी आहे। सुठी उमीद करणु घुर्जे। मुंहिंजी अयाज़ लतीफ़ अली जो ऐं पीर पागारे सां मुलाक़ात थी आहे। गॾिजी सिंध जे अवाम जा मसइला हल कंदासीं। इलेक्शन कमीशन जे हुकुमनि बावजूद कराची जे 2 ज़िलनि हैदराबाद में MQM जे मर्ज़ीअ ते मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर हटाया विया। इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत खे हिकु वधीक ख़त लिखी छॾियो। एडमिनिस्ट्रेटर्स खे उहिदनि तां हटाइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन मूजिब मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो मुकमल थियण ताईं मुक़रर में बदिलियूं न कयूं वञनि। इलेक्शन कमीशन 31 दिसंबर ते इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण खां माज़रत करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट कावड़ जो इज़हार कंदे मकानी चूंडुनि लाइ हतमी तारीख़ पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स में चयो आहे त अवाम जो पैसो ज़ाया करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अदालती हुकुम जी भञकड़ीअ ते छो न तोहिन अदालत जी कार्रवाई कई वञे।
सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेंबर्स जी खाली सीटुनि ते रिटायर्ड मुलाज़िम भर्ती। वॾे वज़ीर की मंज़ूरी बाद 14 नवनि मेंबरनि जी मुक़रर जो नोटिफिकेशन जारी। नवनि मुक़रर कयल मेंबरनि में अॻूणो चीफ सेक्रेटरी रिज़वान मेमून, रिटायर्ड सेक्रेटरी काज़ी शाहिद परवेज़, अॻूणो आईजी जेल से नुसरत हुसैन मंगल, स्टील मिल्स जो रिटायर्ड ऑफिसर अली असर बलोच ऐं विक्रम सिंह सोढो शामिल। रिटायर्ड पुलिस ऑफिसर मोहम्मद आरिफ खान, अब्दुल मालिक गोरी। IBA यूनिवर्सिटी कराची जो प्राइवेट मेंबर डॉक्टर काज़ी मसूद अहमद, रिटायर्ड सेशन जज उबैदुल्ला खान, सिहत खाते जे ऑफिसर डॉक्टर सीमी जमाली ऐं ॿिया बि कमीशन जो हिसो हूंदा। 27 दिसंबर ते शाम जो 2 खां 6 बजे जे विच में इंसिडेंट थियो आहे। नेक्स्ट डे ते उनजी मुदयत में पुट जी मुदयत में असां FIR दाख़िल कई। दे वर टोटली ब्लैंक अबाउट इट, पर पुलिस जा पंहिंजा जेके एक्सपर्ट आहिनि इट विल बी वेरी मच तमामु जल्दी हूंदी त असां पड़ताल कयूं। मुमकिन सबूत जी बुनियाद ते अञा इन्वेस्टिगेशन हले पई। हुनजे भाउ जे घर कुते पेरो हुयो। असां डॉग ते एतिरो रिलाय नथा करे सघूं त हिननि जॾहिं हिनखे डेड बॉडी जी ख़बर पई त सभु ॻोठ वारा उते अची बीह रहिया। हाणे उन में उन पहिरें थी सघे थो हुनजो भाउ जेको उते आयो उहो पहिरियों ग़लति अची वियो हुजे होसि ताईं। असां हिनखे इग्नोर बि नथा करे सघूं की हिन जो घर जो माण्हू पॉसिबल हुजे। कातिल हिन जी फैमिली मां ई आहे। अहिड़ी नोयत जो क़त्ल हुन छो कयो आहे, इट्स चैलेंज फॉर अस। इंशाल्लाह असां हिनखे ॻोल्हे वठंदासीं। सांगड़ वेझो ॻोठ डिप्टी में बेदर्दी सां क़तल कयल दिया भील जो केस 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। GIT क़ाइम। पुलिस शक जे बुनियाद हेठ दिया जे सॻे भाउ दयालू भील, ॾेर ऐं नाठी खे हिरासत में वठी छॾियो। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ जी दिया भील जे तॾे ते आमद। वाक़े वारे हंध जो बि दौरो कयो। DIG यूनिस चांडियो चयो आहे त औरत जे कातिलनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो, खेनि कानून मूजिब सज़ा ॾियारी वेंदी। SSP सांगड़ बशीर बिरोही चयो आहे त दिया भील जे क़तल वाक़े में संदसि कुटुंब जो कोई शख़्स मुलविस आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी पुलिस लाइ चैलेंज आहे। जल्द खेनि गिरफ़्तार कंदासीं। संजोरे वेझो बेदर्दी सां क़तल थियल औरत दया भील जे वारसनि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। दया जे न्याणियुनि जो चवणु आहे त अमर सां बि असांजी क़तल थी, जॾहिं त माण्हू बि असांजा गिरफ़्तार कया पिया वञनि। पुलिस दया जे भाउ ॾेर ऐं ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार करे वई आहे। खेनि आज़ाद कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट नूर मुकदम जे कातिल ज़ाहिर जाफर की अमेरिकी शहरियत जी बुनियाद ते सज़ा में नरमी ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स में चयो आहे त ॿिटी शहरियत जो मतिलबु इहो नाहे त पाकिस्तान में अची ॾोह कयो ऐं बाद में रिलीफ हासिल कजो। पाकिस्तान में कंहिं बि रीत ॾोहारनि जी जन्नत थियण न ॾींदासीं। ठुला वेझो हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाल मुड़ुस खे क़तल करे छॾियो। ॻोठ खुमण गजू में मार्ची वेल सुञाणप शाहुल कोसो ऐं संदसि घरवारी खुर्शीद ख़ातून तौर थी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कुझु अरसो अॻु मक़तूल शाहुल जे पुट वकार खे बि क़तल कयो वियो हो। सिंध में रेवेन्यू खाते जे मुलाज़िमनि मसला हल न थियण जी सूरत में हफ़्ते ताईं ऑफिसूं बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जो चवणु आहे त कुझु अरसे खां रेवेन्यू खाते जे मुलाज़िमनि जूं तरक़ियूं न आहिनि थियूं। सिंध हुकूमत रेवेन्यू खाते जे मुलाज़िमनि जा मसला हल न पई करे। सुभाणे ताईं मसला हल न थिया त सूमर खां ऑफिसूं बंदि कंदासीं।
कराची ते सब अदालत पारां सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारी दरख्वास्त रद। एहतसाब अदालत आमदनी खां वधीक मिल्कियतूं ठाहिण वारे रेफरेंस में नेब प्रोसिक्यूटर जा दलील मुकम्मल थियण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। आगा सिराज दुरानी चयो आहे त तफ़सीली फ़ैसिलो अचण खां पोइ हाई कोर्ट सां राब्तो कयो वेंदो। घोटकी जे महर सरदारन जे अगवा केस में ज़मानत मंज़ूर। जीटी अगवान अली गोहर महर, राजा खान महर ऐं हाजी खान महर ज़मानत लाइ अदालत में पेश थिया। अदालत समूरनि जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। घोटकी जे रवासी कंबर अली शाह पंहिंजे भाइटे फिदा अब्बास शाह जे अगवा जो केस महर सरदारनि ते दाख़िल करायो हो। कराची टेस्ट में चौथे ॾींहं जी रांदि ख़त्म। पाकिस्तान ॿिनि विकेट जे नुक़सान ते 77 रन्स ठाहे वरितियूं। न्यूज़ीलैंड खे बि अञा 97 रन्स जी सरसी हासिल। इमाम उल हक 45 ऐं नौमान अली 4 रन्स ठाहे क्रीज़ ते मौजूद। अब्दुल्ला शफीक 17 ऐं शान मसूद 10 रन्स ठाहे आउट थिया। न्यूज़ीलैंड जी टीम पहिरीं इनिंग 612 रन्स ते डिक्लेयर कई हुई। केन विलियमसन को शानदार डबल सेंचुरी स्कोर कई। ICC T20 फॉर्मेट में साल 2022 जी बेहतरीन क्रिकेटर लाइ चइन नामज़दगियुनि जो ऐलान करे छॾियो। क़ौमी क्रिकेट टीम जो विकेट कीपर बैट्समैन मोहम्मद रिज़वान भी शामिल। भारतीय बैटर सूर्या कुमार यादव, ज़िम्बाब्वे जो सिकंदर रज़ा ऐं इंग्लैंड जो सैम कुरन हिसो, जॾहिं त वुमेन प्लेयर्स में पाकिस्तानी टीम जी निदा डार भी शामिल। ऑस्ट्रेलिया बी टेस्ट मैच में ॾखण अफ्रीका के एक इनिंग में 182 रन सां शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलियावी टीम पहिरीं इनिंग में डेविड वार्नर जी डबल सेंचुरी की मदद सां 578 रन्स ठाहियूं। ॾखण अफ्रीकी टीम पहिरीं इनिंग में 199 ऐं ॿी इनिंग में 204 रन्स ठाहे सघी। डबल सेंचुरी स्कोर कंदड़ डेविड वार्नर मैन ऑफ द मैच करार।